नौशरो फिरोज़ मां ख़बर ॾींदा हलूं त नौशरो फिरोज़ जे नवाई ॻोठ बगोदड़ो में बाअसर वॾेरे पारां मुबैना तौरु पंहिंजी अदालत लॻाए नौजवान खे कारोकारी जे इल्ज़ाम हेठि सख़्त तज़लील जो निशानो बणाइण जो वाक़ियो साम्हूं आयो आहे। तफ़सील मूजिबि इलाइक़े जे बाअसर वॾेरे अली मोहम्मद लाखो जी सरपंची में जरगो कोठायो वियो, जिते कारोकारी जे इल्ज़ाम हेठि आंदल नौजवान नवीद उर्फ़ नाऊ लाखो खे ॻोठ में सरेआम ज़लील कयो वयो। जरगे दौरान नौजवान जा मथा वार मुछू ऐं बिरूं कूड़ाए संदसि तज़लील कई वई। हिन शर्मनाक अमल ते इलाइक़े में ॾुख ऐं कावड़ जी लहर छायल आहे, जॾहिं त इंतज़ामिया हींअर ताईं मामले खां बेख़बर ॿुधाई पई वञे। वाक़िए जो को बि केस दाख़िल न थी सघियो आहे, जॾहिं त जरगे जो सरपंच बाअसर वॾेरो मुबैना तौरु फ़रार थी वियो आहे। मुतासिर धुर आला इख्तियारनि खां नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम करण जो मुतालबो कयो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।